संगत सब अची वई मोब सब अची वई संगत जुमता या मा सब अची साईं सब असी आऊं बस हाणे जेको सो फैसले जूं ॻाल्हियूं शुरू कयूं हां से ॻाल्हियूं शुरू थींदियूं हाणे फिरियादी जेको आहे सो पंहिंजी ॻाल्हि शुरू करे फिरियादी तूं ही हां से फिरियादी आऊं आहियां साईं ॻाल्हि शुरू कर साईं ख़बर बड़ी खेर जूं खमीस जो ॾींहुं हुयो असीं वेठा हुआसीं होटल ते सो हीअ महिमान मुंहिंजो दोस्त बि आहे महिमान बि आहे हीअ सुबुह सवेर आयो होटल ते सलाम वाराई वालेकुम सलाम चयोसि यार ॾाढो थकिजी वियो आहियां जुमा कमानी घर खारा होटल वारे खे चयुमि उन चयो दादा हींअर मूं वटि कुझु तयारु कोन्हे को मुंहिंजा भला छा तयारु आहे चई संबोसो ऐं चटणी आहे सो मूं चटणी संबोसे जो ऑडर ॾिनो चटणी संबोसो अची वई महिमान जाॾो रखियोसीं हितां से वाक कया हीअ ॿई उमिरि ॾिसो तव्हां हीअ ॿई उमिरि आया हिकिड़े चटणी खई ऐं हिकिड़े वरी संबोसो खयो मूं चयो ॻाल्हि ॿुधो जेकर तव्हांखे संबोसो ऐं चटणी खाइणी आहे तव्हांजे लाइ घुरायां थो भाई ईअं त न तव्हां महिमान जी बेइज़ती पिया कयो साईं हिन ॿिन्ही चटणी संबोसो खयो संबोसो खणी ॿाहिरि वियो आहे न जीअं मूं हुन खां संबोसो खसण जी कोशिशि कई त हिन मूंखे गले मारितो मुंहिंजा कपिड़ा पड़िया अथसि सॼे शहर में मूंखे मुंहिंजी खमीस फाड़े लीलू लीलू करे छॾी ऐं सॼो शहर मूं तां खिलियो आहे संबोसे जे करे साईं इहे वेठा अथव मुंहिंजो साईं इहे हाणे तव्हां ॻाल्हायो तव्हां मां केरु ॻाल्हाईंदो साईं असां ॿई ॻाल्हाईंदासीं पर हे मुंहिंजो वॾो अमर आहे पुटु ख़ासि इहो ॻाल्हाईंदो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो त असुल में उहो त कूड़ पियो हाणे उहो त कूड़ो आहे न छाजो कूड़ पियो हाणे कूड़ पियो हाणे जी ॿुधा पुटु छा संबोसो छा चटणी सही न अञा असां पासो आया पोयां हितां खणी वरितो अथसि सरे करे मूंखे केराई चटणीअ जे करे बोतार ॻाल्हि आहे चटणी तो छो खाई चटणी पई मक्खियूं बि खाई तो ते भलो कहे पे जो चटणी बंदी मक्खियूं भी खादी तोरी असांखे बुख लगी न चटणी को तो खाई छो बुख लगी त गाला खणी की हाणे वरी मोत भर पियो थी चटणी उछले छॾियो भला उछले चटणी ॿियो छा करे ॿिन्ही में ॿिन्ही खे हणंदुसि काठ में ॻाल्हि ॿुधो बोतार ॻाल्हि आहे त असां जॾहिं माल जे पिड़ीअ तां छिता थी वियासीं गर्मी पोइ लले चाप आहे नकली नोट पाया ही ॿिन्हिनि खाधो ई कोन पे वेठा जानू शैतान सदर सिकंदर वारा सब वेठा संबोधो पियो वाकई मूं संबोधो कयो अल्लाह जी रोज़ी आहे जॾहिं खाइनि कोन पिया त पेट अल्लाह जी रोज़ी पंहिंजी वेठी खाओ न अल्लाह जी रोज़ी त पहिरियों संबोधो महिमान जो खाईंदा मक्खियूं पियूं संबोधो खाइनि ॿियो असां माण्हू न खाऊं शायदि ख़ासि करे होटल ॾिसो त हुते हालत छा आहे मक्खी पियूं खाइनि वाकई भुटो सही थो चए उहो त कूड़ो आहे तूं त कूड़ो आहे सॼो ॾींहुं तुंहिंजो कमु ई कूड़ो आहे संबोधो चटणी कोन खाई त इहो ॿुधायो छा कूड़ो आहे छो धकया मूंखे तव्हां मुंहिंजा कपिड़ा पाड़िया केॾी महिल तो खाने वञो गिचिया मां मूंखे वठी धक त मूंखे न यार भाई धक त मूंखे धक कया तो गिचिया मां वरतो मूंखे कपिड़ा मुंहिंजा के पाड़िया कपिड़ा थे थन त फाटल इंसाफ कर न इंसाफ कर छो था ॻाल्हाइनि विच में वॾो खून छो इंसाफ कर इंसाफ थियो चटणी वग़ैरह खणी साईं गले मां पहिरीं वतो अथसि कमीस मुंहिंजी फाड़ी अॻियां मूं फाड़ी बाक़ी पोयां मूंखे कमीस मुंहिंजी पोयां खां फाटल मुंहिंजे विझो पिया मुंहिंजी सॼी मुंहिंजी 4000 रुपए जी कमीस ई मुला सऊदी अरब में मुंहिंजे दोस्त मोकिली हिन फाड़ी साईं दो मामा मुंहिंजो शाहिदा अचण साण न मूंखे हितां गले मारतो हितां करे हीअं वरते न पहिरीं तो मूंखे किथां वरतो हीअं करे वरती हीअं छो ॾिसी वरी ॿुधो तव्हां फ़ैसिलो था करो या वॾेरे खे ॿुधाए चटणी पियारियो यार का शराफत जी का हद थी न कयो पाण महिमान आहे न मां ॾिसो मां उन ॾे छेड़ो जो भाई कारण दिलि तो सही कोन हुयो छेड़ो जो तूं ॻाल्हि विच में न कर शैतान खे तूं ॻाल्हि ॿुध ॻाल्हि ॿुध फैसलो कर यार वडेरा खोसे गेला ने छा खाइण वारी शइ खाधे छा थी पियो तूं खाराई न खाधो मेहमान जी छो खाधो मेहमान छो खाधो फैसलो ॿुधो वॾे फैसलो ॿुधा खुदा पाण फैसलो थियो त बस को कंदो हा वॾे कबूल कंदो गलत आहे न जेको महिमान बी अञा ॻाल्हि आहे तव्हां पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो बाबा तव्हांखे खाइणो आहे तव्हां चओ त घुराइजो कुते वारा झटि कुतो नच कुतो नच कहिड़ी ॻाल्हि आहे कुतो नच न तव्हां मेहमान में संबोध नहीं है बोले से कहानी में का साई रे कहानी में का एतरा मोत वारो तो पंहिंजो वठी खाओ हा इन फैसलो सही न कयो त चीफ सरदार वटि फैसलो दीदो हा मता इतो वडेरा थी जे मोजा माण्हू फैसलो
फैसलो बाबा हक़ जो फ़ैसिलो करे असांखे बि इंसाफ़ वठी ॾे असांखे इंसाफ़ मिले असांखे इंसाफ़ खपे बस ठीक आहे, इंसाफ़ ठीक आहे। खपे बाबा खपे बहुत ठीक आहे। ॻाल्हाइण त हा, बहुत ठीक आहे। ॻाल्हाइण मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हा तव्हां जेका फ़ैसिलो पिया करायो ही चीफ सर त वॾो फ़ैसिलो आहे नंढो न आहे नंढो, हा। तव्हां इज़त जो ख़्यालु न इज़त जो ख़्यालु न आहे। आहे मां सदारती उम्मीदवार आहियां मां PS 28 ते 2-3 चकर इलेक्शन कढिया मां खटी आई फ़ैसिलो असां, कंदो तव्हां महिमान आहियां तोखे त मिड़ई आया सुभाणे जो चङो ई चङो आहे पर तव्हां अहिड़ा फ़ैसिला के शायद हिन जेको तव्हां महिमान चटी था हिन अचण सां हीअ करे था वठो हीअ करे हीअ करे कपिड़ा फाड़ी बस ठीक आहे मां सम्झी वियुसि। हीअ करे सही करे वते ये थींदो आहे साईं कीअं वते तोखे चटणी मूंखे ताकाल आई आहे बस बस तू वे वे तू बताओ ना मूंखे हीअ जबर तो मूं ॿुधाए हिन हीअ जबर तो ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधुमि ऐं हाणे फ़ैसिले जी फ़तवा आहे हीउ जेको बि थियो आहे इहो इन महिमान जेको आहे सो आहे झेड़े जी जड़ हाणे ही सॼी माज़रा थी अचे महिमान ते चटी महिमान ते आहे 2 लख रुपया पुलिस जी चटी इलेक्शन पुलिस साम्हूं पाण कंदो ऐं ठेकेदार जेको पीढ़ी वारो आहे उन खां बच कराईंदो ऐं तव्हांखे जेको सो पैसा ई 2 किस्तुनि में ॾींदो महिमान हा सची अञा खमीसुनि वारो फ़ैसिलो रहियल आहे खमीसूं तव्हां मूं वटि जमा कराईंदो ऐं उहे मां ॾिसंदुसि कहिड़े कंपनी जा जेके कपिड़ा आहिनि पोइ महिमान उहे तव्हांखे ताकिया वठी ॾींदो 2 पोइ उहे तव्हां वञी जेको सो पंहिंजूं खमीसूं ठाराइजो ऐं बाक़ी होटल वारे जो जेको नुक़सानु थियो आहे उहो महिमान भरे ॾींदो हाणे अॼु खां पोइ महिमान अचे उनखे सलाह न कजो हू चए तव्हां महिमान खे डोड़ाइजो ऐं जेको अहिड़ा महिमान ईंदा अञा बि झेड़ा थींदा ऐं माण्हू विढ़ंदा मरंदा इन जो नुक़सानु केरु भरींदो सभिनी खे मां जेको सो ॿाहूं ॿधी अर्ज़ु थो कयां त कुर्ब ऐं मोहबत ॿधी में रहो ऐं इहे झेड़ा फ़साद न कयो सही आहे शहर में जेको सो इहो मसइला वधंदा पिया अरे मसानी चयो तव्हां जेको चटी वसाजे महिमान ते दारो हिननि खे ॿाहिरि कढ ॿाहिरि निकिरो बस कोने को फ़ैसिलो हलो ॿाहिरि हलो हलो बस कोने को फ़ैसिलो हलो 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 असां चीफ सरदार हलो हलो चीफ सरदार का कराइजो हलो